पुलिसगर्दी बंद कयो पुलिसगर्दी बंद कयो रईस दरिया खान ते कूड़ा केस खत्म कयो रईस दरिया खान ते लगल कूड़ा केस खत्म कयो पुलिसगर्दी बंद कयो पुलिसगर्दी बंद कयो जेको रईस दरिया खान मरी ऐं उन सां गॾोगॾु असांजी पूरी जेके मरी बिरादरी आहे ऐं रईस दरिया खान ऐं रईस खानू मरी रईस रमज़ान मरी इन्हनि जे मथां जेके कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि उन जो असीं जेको आहे सो मज़म्मत करियूं था ऐं इंतिज़ामिया खे चऊं था फ़ौरन इहे कूड़ा केस ख़तमु कयो वञनि न त जेको आहे सो असीं पंहिंजो पुरअमन एहतिजाज जो हक़ रखूं था। हिकिड़ो गुंडो क्रिमिनल माण्हू जेको आहे सो कारे कोट जे आड़ में जेको अची पंहिंजे माण्हू वठी अॾे ते फायरिंग कराए ऐं पंहिंजे माण्हुनि खे पाण गोलियूं हणाए जेको आहे सो ही दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे। फिलफौरन असीं SSP मीरपुर ख़ासि IG सिंध के इहो गुज़ारिश करियूं था जेके सो इहे केस जल्द खां जल्द ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में असीं पूरे सिंध में एहतिजाज कंदासीं रोड ब्लॉक कंदासीं ऐं धरणा हणंदासीं। पंहिंजो एहतिजाज रईस दरिया खान जे मरी मथां जेको कूड़ो FIR थियो आहे उनजो मज़म्मत था कयूं ऐं असां एहतिजाज इन लाइ कयो आहे त उन्हनि खे ॾेखारियूं असीं इनो शदीद मज़म्मत था कयूं। जेकॾहिं इहो FIR ख़ारिज कोन थो थिए त ॿिए सूरत में असां पंहिंजो एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं वधाईंदासीं ऐं पूरे सिंध बल्कि पाकिस्तान में एहतिजाज कंदासीं। कम्युनिटी जो है मोतबर शख्सियत रईस दरिया खान मरी रईस गुलाम कादिर मरी जी भाइटन मथा कूड़ो FIR जेका है मीरपुर ख़ास पुलिस जेका है वह दाख़िल किया है। असां उनकी सख्त लफ़्ज़न में मज़म्मत करूँ था। मीरपुर ख़ास पुलिस IG सिंध और मीरपुर ख़ास SP के असां चेताव था ॾियूं त पंहिंजो जेका इहा केस है वह वापस वरतो वञे। ॿी सूरत में असां जेको है पूरे सिंध में एहतिजाज जो हक़ रखूँ था ऐं ही जेको एक मोतबर शख्सियत जे मथां जेका है कूड़ो जेका FIR इन्हनि जेको है बस टर्मिनल जो लगायो है इहो जेको है वापस वरतो वञे। ॿी सूरत में असां पूरे सिंध में एहतिजाज कंदासीं। पुलिसगर्दी बंद कयो पुलिसगर्दी बंद कयो रईस दरिया खान ते कूड़ा केस खत्म कयो रईस दरिया खान ते लगल कूड़ा केस खत्म कयो पुलिसगर्दी बंद कयो पुलिसगर्दी बंद कयो।